ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवण है तो का भी सियासी एजेंडा नाहे फौज में एहसास मजबूत शाहिदनि जी बुनियादन ते कयो वेंदो आहे। फैज हमीद खिलाफ रिटायरमेंट का पोइ आर्मी एक्ट जी भञकड़ी साबित थी आहे। फौज के पंहिंजे मकसद लाइ इस्तेमाल कंदड़नि जो एहसास कयो वेंदो। पाकिस्तान में को भी नोगो एरिया नाहे। रोज़ानू बुनियादन ते 130 खां वधीक ऑपरेशन कया वेंदा आहिनि। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जंग जारी रखी वेंदी। क़ौमी सलामतीअ ते कंहिं भी क़िस्म जी का सौदेबाज़ी न कई वेंदी। आर्मी वॉर गेम्स रावलपिंडी की पुजाणी वारी तकरीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ की शिरकत। खिते में ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखण लाइ पाक फौज के किरदारनि जी वाखाण। फौजी क़यादत जो चवण आहे त पाक फौज हर क़िस्म की सिक्योरिटी चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ तैयार आहे। मुल्क ख़िलाफ़ हर क़िस्म के नापाक इरादनि खे नाकाम कयो वेंदो। वफाकी सरकार इर्सा एक्ट में तरमीमुनि की तस्दीक करे छड़ी। PPMA ने मेहताब अकबर राशदी के सवाल ते वफाकी वजीर मुसद्दिक मलिक तरफा इर्सा एक्ट में तरमीमुनि की तस्दीक। लिखत जवाब में वफाकी वजीर सिद्धी रीत चेयरमैन की मुक़ररी की भी तस्दीक करे छड़ी। सिंध TV न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल तरफा सवालनि ऐं जवाबनि की काफ़ी हद सिंध के वकीलन इर्सा एक्ट में इम्कानी तरमीम के गैर कानूनी करार ॾींदे रद्द करे छॾियो। भरपूर मज़ावत करण जो ऐलान। वकीलन जो चवण आहे त वफ़ाक 1991 वारे पाणी विर्छ जी भञकड़ी करे रहियो आहे। सिंध समेत समूरनि सूबनि खे नुक़सान थींदो। पाणी जे बहिरान में सिंध खे वधीक सुकाइण जी कोशिश कई पई वञे। तरमीम खां पोइ वज़ीर आज़म पंहिंजे मनपसंद माण्हू खे चेयरमैन मुक़ररु करे छॾींदो। नौजवाननि खे बाख्तियार बणाइण लाइ हर मुमकिन वसीला फराहम कंदासीं। सबुर ऐं अज़म सां कामयाबियूं हासिल थींदियूं आहिनि। गूगल जूं आलमी सतह ते ऐं पाकिस्तान में ख़िदमतूं साराह जोगियूं आहिनि। फ्री लाइसेंस खे अॻिते वधण लाइ मौक़िया फराहम करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म वफाकी सरकार तरफां बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस के ख़ास अख्तियार ॾियण जो फ़ैसिलो। वफाकी काबीना दहशतगर्दी एक्ट 1997 में तरमीम की मंजूरी दे छड़ी। दहशतगर्दी की शिक में कहीं भी शकी शख्स के गिरफ्तार करे सघो। तरमीम सां सिक्योरिटी फोर्सेस के दहशतगर्दी के खिलाफ वधीक मजबूत ऑपरेशन लाइ कानूनी तहफ़ुज़ मिलंदो। इंटेलिजेंस एजेंसियुनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ते ॿधल जांच टीमूं क़ाइम कई वेंदियूं। दादू बरसा जमीनी तकरार तां झेड़े में नौजवान बेदर्दी सां क़तल। ॻोठ बालाज में हथियारबंदनि नवाब जमालीअ खे क़तल करे छॾियो। शिकारपुर पुलिस तरफ़ां मुबैना तौर अगवा थियल नीगर कचेवार इलाइक़े मां बाज़ियाब। घोसपुर मां औरतानी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल नौजवान इजाज़ कोसो बाज़ियाब। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में 4 ॼणा बुॾी फौत। हाला भरिसां औरत ऐं नींगरी सिंधू दरिया में बुॾी फौत। हिक औरत बेहोश। पीरसन औरत बसरा ऐं नींगरी बंबोरी बुॾी दमधणी हवाले कयो। कादरपुर भरिसां पेर तिरकण सबबि मासूम नींगर तलाउ में बुॾी फौत। सेवण में ज़हरीली गैस भरजण सबबि 2 मासूम ॿारड़ा फौत। 7 ॼणा बेहोश खोसा। पाड़े में ज़हरीली गैस भरजण पकड़जण सबबि शाहज़मान ऐं शिफा जने दमधणी हवाले कयो। बादली में पुरसरात नमूने फौत थियल औरत जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवण आहे त अंबर ख़ासकेलीअ खे संदसि मुड़ुस आशिक़ अब्बासी अगवा करण खां पोइ क़तल कयो आहे। पुलिस जवाबदार ते केस दाख़िल करण लाइ तयार नाहे।